तहा केड़ा करीब है जंजी मोहब्बत असांजे मथा वाजिब असां से लाज़िम दा उन्हन सा मोहब्बत कयूं। सरकार फरमायो ओए मुझा करीब ही है अली व फातिमतु व बनाहुमा। एकड़ो अली शेर खुदा बियो अम्मा खातून जन्नत जो इमाम हसन जो तो इमाम हुसैन जी मोहब्बत ताते लाज़िम जो त जंजी इनन सा मोहब्बत हुंदी इनन सा प्यार हुंदो इनन सा उल्फत हुंदी उनन जी मुंह मदीने जे मीर सा मोहब्बत हुंदी ये जी मुंह मदीने जे मीर सा मोहब्बत हुंदी जाहिल जहान में बेड़ा पार अगे जहान में बरकुलन जा बेड़ा पार फरमाई दो। अल्लाह अल्लाह कितना है बाला बयाने अहले बैत। तहां पढ़ा जो अल्लाह अल्लाह कितना है बाला बयाने अहले बैत। अरे मुस्तफा का मदह अरे मदह असांजे मथों इल्जाम सिंधी में चवनि मुल्ज़िम हिकिड़ो हूंदो आहे मुल्ज़िम इल्जाम हणंदड़ ॿियो हूंदो आहे मुल्ज़म इल्जाम हयन। असी मुल्ज़िम न असी मुल्ज़म कहिड़ो असां ते इल्जाम ही अहल बैत खे कोन मञींदा नासबी असा सिंध जे आलमन ते खट अञा इमाम अहमद रज़ा खान ऐं उन जे जेके मोहब्बत वारा उन्हनि ते खंडी मां पंहिंजी तकरीर में चवंदो आहियां हिते बि चयो हूंदुमि वरी बि चवां सॼी दुनिया जा मेहराबपुर जा सकरंड जा काज़ी अहमद जा शिया शायर गॾु कयो हिकड़े पासे बीहारियो ओए पंहिंजा शेर खणी अचनि ऐं मां इमाम अहमद रज़ा जे बिरादर जो शेर थोपड़ा हद कई अथसि मोहब्बत जी जेतो बेइजाज़त इनके घर जिब्रील भी जाते नहीं। अरे कदर ताजी कदर वारा हो जो तो कुछ हिम्मत नहीं कयो हा कदर वाले जानते आए ज़ुशाने अहले बैत। सरकार फरमायो अहिब्बुल्लाह लिमा यग़दुकुम मिन निअमिही। अल्लाह से मोहब्बत रखो चौदह खुदा तहा के पंहिंजी नेमतुनि मां खाराई खुदा पंहिंजी नेमतुनि मां तहा के प्यारे ऐं फरमायूं मूं मदीने जे अमीर सां मोहब्बत रखो चौदह मां खुदा जो महबूब आहियां ऐं मुंहिंजी अहल बैतन सां बि मोहब्बत रखो चौदह अहल बैत मूं मदीने जे अमीर जा महबूब आहिनि एतिरो त मदीने जे अमीर के प्यारा जो रिवायतों में ईंदो आहे कॾहिं कॾहिं मदीने शरीफ जे शहर में सरकार जॾहिं हज़रत खातून जन्नत जे घर खां लंघंदा हा अंदरां रोअण जो आवाज़ ईंदो हो मदीने जा अमीर पुछंदा हा ओ खातून जन्नत केर पियो रोए ओ मुंहिंजा हबीब हुसैन पियो रोए पाण फरमाईंदा फातिमा मुझे हुसैन की वारी दी न कर हुसैन रोंदो आ मदीने जे मीर के तकलीफ थी दी आहे एतरा त प्यारा है जो सही रिवायत में आयो आ एकड़े दफे मदीने जे साईं तकरीर पे कई
गई तकरीर कंदे कंदे ओच तो मदीने जा साई पंजे मिंबर मुबारक ता हेठ लही आया हेठ लही हया व्या इमाम हसन हुसैन के खणी आया इमाम हसन हुसैन के पंजे हंज में निहारे तकरीर में फरमायो ओ सहाबियो मां तकरीर क्यों छड्या पर हसन हुसैन आया पे हलते हलते की पिया मुझे दिल बर्दाश्त न कयो तो मुझा बजरा करीब बवन तनम में बरता लही खड़ी आयो आया ए दादा प्यारा जो हजरत उसामा बिन ज़ैद पियो चवे मां सरकार की खिदमत में भी आया सख्त सारे जी मौसम पान करीम में जी हवेली ते मौजूद है सुभान अल्लाह हवेली ते मौजूद माविस तर साहबी ही कोन ठड़काइंदा सुभान अल्लाह ये ना सुभान साहबी तर खबर है के ठड़काइंदा अज अल्लाह जो आवाज वधी का इन खान या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बअदिकुम लिबअद अन तहबत अमालुकुम व अंतुम ला एकड़ो अकीदो दल साहबी जो बियो था वाहबी जे तो नबी असा जेड़ो आता हर बरो करे एतरो मथे चढ़ियो तो साहबी जो चरे मुझे महबूब जो मट मिसल कोला जीन थई पक भला पेश कर दाहिते भरी दाढ़िया चो आई माता के जादू ही महफिल ताजो आम कोन वीडियो सरकार जिला गाई दऊं ओ गारियो सणियो पयूं त सहंदासी बस सरकार नजर कंदा त मेरा पार जब तुम मुझे महबूब जो मट मिसल कोना जीन थई पक भला पेश कर सोहनी लगदार निर्मल नबीउल हुदा जेड़ो बियो मुस्तफा पेश कर अजमते जोर सा जो आशिक थी देखाए थे झुकी बरम सजदा गया जे अग्या ते भई सोम प्या जानवर जे अग्या हरे जमी तो जेड़ो आगे नबी तू बे अड़ी दुआ पेश कर साई मुफस्सिर कुरान सन साई मदीने आई यह नातब साई मदीने में छाई साई छापियो जबी ये प्योचन साई थी सरकार जे जर अग्या मिठी महबूब माहे मुनवर अग्या पियो करया अर्ज इदरीस चैथो पी चाख पई ए कदा पेश कर स्पीच में आस्ते नाराज नथी बन सरकार सुभान अल्लाह इन आयत जो का मुंह पड़ी न या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफअू अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौलि कजहरि बअदिकुम लिबअदिन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून सुभान अल्लाह इन आयत जी तफसीर के खोलो अरबी तफसीर खोलो उर्दू खोलो सबने लिखो जना यह आयत लती सरकार जा सहाबी पहले
तवज्जो मरकज़ हो पर जॾहिं इहा आयत लथी अञा वधीक अदब हज़रत उसामा बिन ज़ैद जो जॾहिं नबी से आया सख्त सियारे जी मौसम में हबीब बाहर निकता हीअं निकता अञा कंबल मुबारक वॾो हीअं निकता ॿाहिरि अस्सलामु अलैकुम या रसूल अल्लाह वालेकुम अस्सलाम कचहरी पियो कयां कचहरी कंदे कंदे मूं ॾिठो अंदर हीअं मूंखे थोरो हीअं लॻो मां चयो या रसूल अल्लाह कंबल में का शे आहे छा सरकार मदीना हीअं कयो वेठा जॾहिं मूं पुछियो हीअं जो मथे कयूं फ़इज़ा हुवल हसन वल हुसैन हिकिड़े कुल्हे ते इमाम हसन वेठो ॿिए कुल्हे ते हुसैन वेठो जॾहिं ॿई चेहरा अनवार मुबारक जो ज़ाहिर था सरकार फरमायो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा व अहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा ओ मुंहिंजा रब करीम मां इन्हनि सां प्यार थो कयां बि इन्हनि सां प्यार कर जेको हसन हुसैन सां प्यार करे ओ मुंहिंजा रब तूं उनखे पंहिंजो महबूब बना मदीने शरीफ जो शहर वो दिन भी आएगा वो रात भी आएगी दो प्या गुरु सरकार जा यूं नौकर शरण में जंगल में नौकरी पिया यूं आयो नौकर खुश त इन में हन जोसी नौकरी यूं पर वरी भी नौकर हूं दिल जी चवे त वणियो हाथी भराए जो तरह सी जनो वो दिन भी आएगा वो रात भी आएगी और दिन गुजरे मक्का में और रात मदीने में साबिया मां बेची है जी मां बेची है साहब पुत्र नबी से लियो नी अब कौन लियो चलो छोको लियो वञन मायो एयूं अॼुकल्ह पुछण जूं कोन अब मस्जिद में वे कोन वे मदरसे वे कोन वे मायो हाणे न पर रिमोट डी दिस ही हणंदे न पटण अहिड़ो चैनल ईंदी जो तूं भली नच त मां वरी अटो ॻोही मानी मचाए वठ हे बटन है हे मां जय भाई पिटाई साईं तो इन्हनि जे नाले फरमाए तो भलियूं जायूं मारियूं संधियूं सालिहन महशर जे मैदान में तनीदा जमिनल ताकि पिया बेचार ओ जागा अजाया कया ओ अब्बा जी अम्मा नबी सैयद बियो ही नमा कोन में आया कोई ख्याल तक सुभान अल्लाह ख्याल तक सरकार में तो हाजिर कोन में नमा हाजिर वञा तो तकड़ो वञ मदीने जे साईं जे पोयां नमाज वञी पढ़ हाजिर अम्मा पर मुझा सलामत जास जय जास मुझी बुढ़ी मां तो ते सलामती पड़ी बुढ़ी आया न त पर दीदार करना चाहा अली कर थी सका रोंदे हबीब जे खिदमत में आयो मगरिब जी नमाज मदीने जे मीर जे पोया पढ़ी सरकार मगरिब जी नमाज पढ़ी बस गई इन चयो त मगरिब नमाज पढ़ंदा मां तकड़ो वनी
करे तेरे पौंदस सलाम दीदस पर मुझे महबूब मौजी नमाज पढ़ी करे अब्बा भी लब्या पढ़न नफल प्या पढ़न आए तेरे कदर नफल पढ़ियो जो इशा जी नमाज जो टेम थी वियो पर नफल पे पढ़ियो इशा नमाज पढ़ायो इशा नमाज पढ़ाए मदीने जा साई हवेली मुबारक ने वजन पिया उंदा ही रात नब पोया हवेली ने वजा पियो रस्ते में दी देवी दे मुखे डिठूं पे कौन पर कोई ते निहारियो फरमायो सहाबी जी मुझा हबीब तो तेब सलाम तुझे जी जलमा तेब सलाम सुभान अल्लाह बुद्धाई मोहम्मद अल्लामा इब्न असाकिर लिखो तारीख मदीने दिमाश्क 80 जुज़ ले उन्होंने यहाँ रिवायत लिखी तो ससुर भैया जे बे हबीब जी मुझा सोना सिल पर नबी फरमायो तो तेब सलाम तो जी मां तेब सलाम हीर को मलाइका आयो ही जी किबला मुंह को लिठो साची लायो सोना की अजर चुस सरकार फरमायो हजारे साल रब जी इबादत की तस्बीह की अल्लाह राजी थी पिस खुदा फरमायो मलाइका छा खपई से तो मुझा रब करीम का बशे रखबे इजाजत दे त मदीने में वनी तुझे नबी दे सलाम पढ़ी जा हाजिरी दे जा अल्लाह ताला फरमाए मलाइका जे बनी तो मुझो पैगाम खरीब तेरो पैगाम इन्नल फातिमत सय्यदतु निसाए अहली जन्नत वल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहली जन्नत इन्नल फातिमत ते अतफा वल हसन वल हुसैन इन्नल फातिमत सय्यदतु निसाए अहली जन्नत वल हसन फातिमत अतफा वल हुसैन फातिमत अतफा सय्यदा शबाब अहली जन्नत ओ मलाइका मदीने जे मीर जे दरबार में वनी पैगाम खड़ी वे हसन हुसैन जन्नती जानन जा सरकार आई उन जी जलमा जन्नती औरत जी सरदार अड़ी आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत सय्यदा या तय्यबा अमा खातून जन्नत पे सलाम पढ़ो हाने तकड़ो चढ़िया तो सुबह मुके लाभ गाने वणो सुभान अल्लाह सवेर निकरो 8 बजे तकरीरा फौजी जो त साईं जन इंदाबाद जी आचर जी रात या सुमर जी वजाने साईं जन जनता दीदार में कयो नूराई शरीफ मा फौजी कोन सके त साईं जो हिते दीदार घर में जे कया हाने साईं बे बैठन त साईं जी अम्मा ते सय्यदा ते सलाम पढ़जो जो या सय्यदा या तय्यबा तू साहिरा ओते सलाम हसनैन जी जल अमाम हसनैन जी जल अमाम हसनैन जी जल अमाम तुम ताहिरा ओते सलाम हसनैन जी तकलीफ जी ओके खबर सारी हुई पर दो सब्र क्यों बाहवा अल्लाह ताके ते खबर पे त मेरा परवारो सकन नमन जो तकलीफा जेड़ो थी पियो पंजे बच्चन खे चली पर हसनैन जी तकलीफ जी तोखे खबर सारी हुई पर तो सब्र क्यों बाहवा चो पर तो सब्र
पक्का हो डाला पर मेरे अजो कोड़ी साथरियो पर तो सब्र क्यों वाहवा मुसाफिरा को दे सलाम मोहम्मद सलीम अम्मा खातून जन्नत वेठी हुंदी न पुछी दी परे खां माण्हू अचे सुञाण तो कोन अम्मा आया मदीने जो साईं सुभान अल्लाह खिलंदी हुई ये लगंदो हो जन मदीने जो साईं ॻाल्हाए ये लगे जन मदीने जो साईं जो ॻाल्हाए खुदा जो कसम एतिरे क़दर जॾहिं ख़ातून जन्नत अचे सरकार उथी बीहंदा मथे उथी करे पंहिंजे नियाणीअ खे चुमंदा हुआ कंहिं रिवायत में आयो सुखंदा हुआ सुखंदा सुन्नता मात्र तो कया सुखंदा केर चवंदो साईं बिल्ला सुखो छो था पा फरमायो खातून जन्नत मां मूंखे जन्नत जी खुशबू ईंदी आहे टई भेनरूं तोखां वॾियूं पर तूं उन में शालदार तुंहिंजो मक़ाम आला ऊंचो जो तुंहिंजो मक़ाम आला ऊंचो तूं फाख़िरा तो दे सलाम खातून जन्नत जी फर्ज़ंद खे जॾहिं करबला जे मैदान में शहीद कयो वियो आल बैतन जा पाक सर मुबारक नेज़न ते खया विया ॿियनि जे सिरनि खे उते रखियूं कल जे सिरनि खे पंहिंजा माइट आया हर को पंहिंजे माइटनि जे सिरनि खे धरनि खे पूरे पियो मदीने जे मीर जे बचड़नि जा सिर मुबारक धर मुबारक टे ॾींहं ते यारी मुहर्रम ते बनु असद कबीले वारा आया उन्हनि सिर ऐं धर दफ़न कया अहल बैतन जा धर बि दफ़न कयूं सिर खणी कूफे ॾे पिया वञण राति जो टाइम हज़रत इमाम आली मक़ाम जो पाक सिर मुबारक जॾहिं हिकिड़ी गिरजा घर जे ॿाहिरां आयो आधी रात जे टाइम ते उन गिरजा जो ईसाई ॿाहिरि निकिरे अल्लामा इब्न कसीर दिमश्की जंहिंखे वहाबी बि मञींदा आहिनि कचूं ॻाल्हियूं कोन लिखंदो सही रिवायतूं लिखे थो जेतो ॿाहिरि जो राहिब निकिरे उन राहिब ॾिठो त यज़ीदी शराब में धुत हिकिड़े यज़ीदी वंड जी चई मूंखे पैसा तोखे थो ॾियां इहो सिर मुबारक कंहिंजो मूंखे ॾियो मां खणी वञा चवंदा आहियो मदीने जे मीर जे बचड़े हुसैन जो सिर आहे ये पर्देदार ॼणियूं कंहिंजो ए पर्देदार ॼणियूं खातून जन्नत जूं जंहिंजो मूंखे ॾियो त मां वठी वञा राति जो टाइम सिर मुबारक खणी अंदर आयो पैसा ॾिनई आधी रात जे टाइम ते अचण खे जो अंदर वठी आयो अख खे जो पटे निहारे त सुभान अल्लाह इमाम जे पाक चेहरे मुबारक खां वठी करे आसमान ताईं नूर जूं लाटूं लॻियूं पयूं तकड़ में सिर ॾे आयो गोया जे पियो त जे नान जे टोटे में एतिरो पावर उनजे नाले मदीने जे मीर में छा पावर हूंदो कलू पढ़ी मां मुसलमान थो बणिजां सुभान अल्लाह हाणे हाजी गुलाम नबी मैसर तर्जुमानी की मंजर कशी खतीब जो कम बाए मंजर कशी करे हाजी साहब जो दरो जेको मुसलमान थियो छा पियो चयो ते वीडियो मुबारक मिलई मु गुनाहगार के यार अहड़ो मिलो जो बनी खैर था आवाज के इमाम हुसैन जी मिलत ते खुश आयो से पढ़ायो ॾा भली न पढ़ो जो मुबारक मिलई मु गुनाहगार के यार अहड़ो मिलो जो बनी खैर था यार मिलंदो मुखे आसरो ही न हो मेरा परिवार प्यार अहड़ो मिलो जो बनी खैर हाणे ना असां खां बुरी मुबारक
अदा फौजी मुके मुबारक करे अदा मोहम्मद सलीम मुबारक अदा गुलाम अली मुबारक अदा से बोलिया आशिक सही मुबारक अदा सही मोहम्मद दीन सही जानिया सही मुबारक सभी मुबारक पे जन हां मुबारक मुबारक मिली अदा दे हलवर मुबारक खैर जी बच्ची एथो तीर बातें सुमुझे हली आरियो वागमुजा भला चा भली आरियो मुझे दीद के दीदार जो वार अहड़ो मिलो जो वनी खैर क्या मुबारक 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 माशाअल्लाह देखिए इमाम सही तो बड़ा मुबारक हर बार खड़ी रे जो हार असा जेड़ो को बोल गई जे हर बार बैठे में जो कुछ जो डिगी में खड़ी वने घर मोहजे देखारण जेड़ो थे पर आशिक ये कौन चंदा आशिक चा चना हारे हार जी हसरत न तरकार हार छा जा मुझो साई खुद हार हार पाया किची में या दिल ते रखा मुखे हुसैन जेड़ो हार अहिड़ो मिलो जो वनी खैर थिया प्यार मिलंदो मुखे आसरो ई न हो 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 मुझे किले के प्यार अहिड़ो मिलियो जो वनी खैर थिया सुभान अल्लाह वाले दिल पर हुसैन इमाम अली मकाम हरद दी करामत लिखाई हरद दी राज चराज पर जरे कूफे जी शहर में बीबी ज़ैनब आई कूफे वारन रड़ियूं कयो बीबी साहबा चयो भली रड़ियूं कयो भली रड़ियूं कयो भली रड़ियूं पाण घुरायो हाणे रड़ियूं रो रोंदा 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 मां पंहिंजी तकरीर में चवंदो आहियां मेरा परिवारो सच्ची ॿुधाए जो बीबी ज़ैनब जी दुआ लॻंदी आहे न अने जे कोन था ॻाल्हायो त मां छा मां वॾा या चरियो पोइ खोली थो छमां ते करे तव्हां खां थो पुछां जे तई चयो त दान लॻंदी त बस ॻाल्हि ख़तम मां थोरो अॻिते शान बयान कयां दुआ बीबी ज़ैनब अरे मुझे चिने के मां चंदा साईं दुआ कजा पुठीअ में साईं दुआ कजा औलाद थे साईं दुआ कजा बरकत थे अरे ही खाकू में जन्नत जे जिस्म जो टुकड़ो बीबी ज़ैनब के कूफे जे मैदान में आई आ पर्दे तार ज्ञानी जो ॾिठो रड़ियूं पिया करण रो 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 रोंदा रहंदऊं हाणे ॾिसो याद दुआ न लगी त कुल खैर जे लगी त कंहिंखे लगी असांखे त दुआ असी जाचूं जी आशिक़ आहीं त कल खोले बुध शान हबीब जे बचेड़न जो सवेरे फकीर गुलाम रसूल बैठो जो ये गौस कुतबते बसलो जो गौसियत कुबरा बड़े में बड़ो जेको गौस हुंदो हर ज़माने में हुंदो पर ओ गौस हुंदो सैयद बिया नाइब गौस थींदा नाइब ओ ये वली ज़ात जा केर वली विलायत त हर केने कोन पुछे तो ज़ात जेके आया से अगिया ज़ात दारी कियो सही खास केली वली थी सके तो पर गौसियत कुबरा जे मकाम ते फाज थी दो त सैयद अजब वडी गौसियत हजरत अब्दुल कादिर जीलानी वडा है बादशाह पीर वडो गौसा क्या जे के गौस ज़माने जान ओए ताबे पहिरियों
मदीने जे मीर जे उम्मत में वडो गौस हजरत अली मुर्तदा, हजरत अली मुर्तदा का बाद में हजरत इमाम हसन, हजरत इमाम हसन का बाद में हजरत इमाम हुसैन, हजरत इमाम हुसैन का बाद में हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन, ये 12 इमाम में इमाम हसन अस्करी का बाद में गौसियत जे मकाम ते वने में वडो गौस बियो केर आहे त तुझो ऐं मुंहिंजो मुर्शिद हजरत अब्दुल कादिर जीलानी जो आहे। ये कुछ हिम्मत कयो नसीब खुश कयो सारी तकदीर बणे यारी बारी हर जी कैया रिज़्क़ में तवजे बरकत पैया, यारी बारी जल्द जी कैया रिज़्क़ तवजे बरकत पैया, पर हा पंजूणा है लडहुणा आए दे दीदा सोन अमीर तालिब मुझो मुर्शिद तुआ दुनिया जार पर दम दस्तगीर कसम खुदा जो क्या मैं बताई, कसम खुदा जो क्या मैं बताई, फैज़ प्या वठंदा पीर फकीर तालिब मुझो मुर्शिद तुआ दुश्मन जेके तो जालिय जा अब्दुल कादिर जीलानी जा। हयाती देवे हाणे मुझे थोड़ी तकरीर बनाने में मंजी वियो हाणे भली 2-3 कलाक न छड़िया दुश्मन जेके तो जालिय जा अब्दुल कादिर जीलानी जा, बिन जानत बियो खेल मिलियो छा ज़ेवर पातो जियरे ज़ंजीर तालिब मुझो मुर्शिद तुआ। बगदाद शरीफ जे वाल साहब सही हिकिड़ो दरवेश हो फ़कीर जे 30 साल उते ख़िदमत कई, अञा बि शायदि आहे पोड़ो थी वियो आहे उते साईं वियो साईं जो माशाअल्लाह कद मकसद हुना फी बगदाद सिनून कसीर घणा साल हिते तूं रहियो हुई, ॾाढियूं ज़ियारतूं कयूं हूंदी बगदाद इराक नजफ साईं तूं ॾाढो हुते घुमियो हूंदे। ॿुधो ॿुधो उन छा चयो वल्लाहि मा ख़रजतु मिनल बाब मुंज़ दख़लतुल बाब जॾहिं खां अब्दुल कादिर जीलानी जे दर ते आयो आहियां बाहर कोन निकितो आहियां हेतिरियूं ज़ियारतूं सचो यो घोट यो दिलबर यो पीरन जो पीर सभई इते ज़ियारतूं मूंखे करे ईंदो आहे। ख़ुदा जे कामिल वलीअ जो कमाल आहे असी अहल बैत जा गुलाम अहल बैत जा नौकर मुंहिंजा महबूब मदीने जा साईं आख़िरी ख़ुतबे में फरमाइनि पिया इन्नी तारिकुन फीकुम फ़क़लैने मां तव्हां में ॿ वॾियूं शयूं छॾियो थो वञां मुंहिंजा हबीब कयूं ॿ वॾियूं शयूं पाण फरमायो किताबुल्लाहि व इतरती अहल बैती हिकिड़ो अल्लाह जो किताब ऐं ॿिया मुंहिंजा अहल बैत कुरान का जुदा न थींदा कुरान अहल बैत का जुदा न थींदो पाण फरमायो इन्हनि सां जेको चवंदो हरगिज़ गुमराह न थींदो छो त जंहिंजा हथ कुरान ऐं अहल बैतनि जे तामन में हूंदा उनजा ॿिनी जहान में रब पंहिंजा बेड़ा पार फरमाईंदो आहे। इमाम पाक गौसी ते कुबरा जे मकाम ते हो वॾो गौस हो गौस असांजे सिंध में बुजुर्ग हो मखदूम गुलाम अहमद मलकाणी तव्हां ॿुधो आहे कोन ॿुधो साईं वीर शरीफ वारा न साईं खलील अहमद वारा इन्हनि जो मुर्शिद हो इंडिया मां बणिया आया सिंध में पिया चंद असां पोइ यासीन शरीफ जो आमिल ॻोल्हियो ऐं असांखे यासीन शरीफ जो आमिल हूंदो त ज़रूर गौसियत कुबरा या गौसियत जे मक़ाम ते हूंदो
सॼी सिंध घुमियूं घुमंदे मखदूम गुलाम अहमद साईं वटि आया साईं मजी ते वेठा हुज़ू क्या फरमाया हुज़ू कंदे हिननि ॾिठो नाला वठी फरमायो फलाणा यासीन जो आमिल पिया ॻोल्हियो न हम न हाल वाल छा गौस जी ॻाल्हि तूं कयां यासीन जो आमिल पिया ॻोल्हियो हा साईं पाण यासीन पढ़ियो यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तक़ीम परी जो पण खे कीअं कयूं पण चीर कयो पाण फरमायो फेत असांजे ग़ुलामनि खे ताक़त असांजे ग़ुलामनि में पावर अरे जेको अब्दुल कादिर जीलानी जे ग़ुलाम जो ग़ुलाम उन में या ताक़त ऐं पावर आहे जेको बादशाह पीर इन्हनि गौसन जो बि गौस उन गौस जीलानी जान में केड़ी न ताक़त ऐं पावर हूंदो नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे तुझो पीर मुझो पीर दस्तगीर सैयद असांखे नूराई शरीफ वारा सैयद फखुर उन जो वजह रिवायत ही कट्टर सुन्नियत जो मरकज़ अला कमो क़यामत ताईं हो मरकज़ रहंदो इता सुन्नी आलम ईंदा रहंदा खिताब कंदा रहंदा इते वडो इल्म ऐं फैज़ जो मरकज़ अल्लाह ताला साईं ने के दुआ कयो खिज़री हयाती दे इन तरीके ते साईं हलन पिया अला कमो ये आस्ताना ता क़यामत आबाद हूंदा मौजू पर हाणे ही फकीर तहां खां इजाज़त में वठे या जेका मनक़बत पे पढ़ियम न अहल बैत जी शान जी या तहां खे पूरी करे ॿुधायां त पोइ दुआ घुरम साईं जे आशिक़ आई त कन खोले खुद शान हबीब बजे बचेड़ जो जे आरिफ कीअं घुरी त पोइ रब इरफान हबीब बजे बचेड़ जो या पान गुनाह हमें गर्क न कर असहाब याल में फर्क न कर साहबा की धार न कर साहबी नौकर हजरत उमर तकरीर पियो करे इमाम हुसैन आए तकरीर पियो करे इमाम हुसैन आए एडले असांजे नाने जो मिंबर हजरत उमर देरी तक्कर में उठी इमाम हुसैन के मिंबर ते बिहारी हाज़िर मुजा पाण वियो हवेली ते छले आयो जे अही पाण गुनाह हमें खरक न कर असहाब तुम फरक न कर अरे हु गड रहंदा ही फरमान हबीब के बचे जो साईं बोली आश करे अल्लाह खुश करे मुखे एकड़ी सुठी तो यारी अल्लाह कंदो ही आस्ताना आबाद शाद हुंदा जम दोस्त हिन प्रोग्राम में खर्च कयो फौजी गुलाम सरवर साईं मोहतरम गुलाम अली खासखेली साहब खुर्शीद अहमद बाबू खासखेली अब्दुल मजीद खासखेली जम खर्च कयो खुदा उनके आबाद करे पर बड़ी कट्टर